प्रिय विद्यार्थियों, अॼु पाण BA पास सेकेंड जो उछल किताब जो कौड़ोमल चंदनमल खिलाणीअ खे सिंधी नसर जो अबो करे छो सॾियो वियो आहे उहो मज़मून करे रहिया हुआसीं। त इन में जेको सेकेंड पार्ट कयोसीं उन में पाण कयोसीं त सिंधी नसर जा जेके 4 मालिक हुआ उहे हुआ दीवान कौड़ोमल, मिर्ज़ा कलीस बेग, दयाराम गिदूमल ऐं परमानंद मेवाराम। दीवान साहिब जो ज़मानो अवाइली या पुराणो या अॻूणो आहे जॾहिं कि अंग्रेज़नि ताज़ी सिंध फ़तह कई हुई। सिंधी नसर जो बुनियादु स्कूली किताबनि पढ़ण ऐं पाढ़ण सां थियो। अंग्रेज़ी किताबनि तां सिंधीअ में तर्जुमो थियो। आर्य नारी चरित्र बंगाल जे अंग्रेज़ी पुस्तक जो पिणु हिन तर्जुमो कयो। सामीअ जा सिलोक पिणु प्रसिद्ध कया, गुमनामीअ मां कढी प्रसिद्ध कया। त अॻिते ई ॿुधाए थो त सामी सचल ऐं शाह जेके आहिनि उन्हनि खे गुमनामीअ मां कढी शाह सचल या कंहिं बि बर्क सिंधी शाइर जे शहर खे ज़ाहिर करण में कंहिं बि हिकु सिंधीअ जो हथु न रहियो आहे, पर सामीअ जे शिलोकनि खे गॾु करे शुद्ध उच्चार करे छपाइण सामीअ जो अहवालु ॾियणु ऐं वॾे में वॾी ॻाल्हि त उन्हीअ समय जे वॾे तजिले वारे नसुरकार दीवान दयाराम गिदूमल खां सामीअ जे शिलोकनि जो तात्पर्य लिखाइण ही सभु गॾिजी अहिड़े कार्य या यज्ञ बणिजो जो सिंधी साहित्य जे इतिहास में शानदार यादगार रहंदो। इन्हनि श्लोकनि में चूंड टुकर दर्सी किताबनि में पिणु दर्ज कराए दीवान कौड़ोमल सामीअ जो घर घर में प्रचार करायो ऐं ॼाण कराई त सिंधी मुस्लमान सूफ़ी शाइर या सिंधी हिंदू वेदांती कवि ॿई हिक ई लात लवे रहिया आहिनि, मतिलबु हिक ई ॻाल्हि चई रहिया आहिनि, हिक ई बात बताए रहिया आहिनि। एको ब्रह्म द्वितीय नास्ति। एको ब्रह्म द्वितीय नास्ति मतिलबु छा आहे त ब्रह्म हिकु आहे, बाक़ी सभु कूड़ी ॻाल्हि आहे। त सभिनी धर्मनि मां असांखे इहा ई ॻाल्हि हासिलु थिए थी, इहा ई ज्ञान हासिलु थिए थो त ब्रह्म स्वरूप परमात्मा हिकु ई आहे। अजायो अलॻि अलॻि धर्मनि में अटकण जी ज़रूरत कान आहे। हिकु टियों सबबु आहे जंहिं करे हिन सिंधी नसर जे अबे जा थोरा लाहे न सघिबा, उहो आहे त संदसि सुहिणी सिख्या सां पुर ऐं लाभदायक मज़मून। मतिलबु हिन मज़मून जे सिंधी साहित्य जूं जेके शाख़ूं आहिनि, नावल, नाटक, कहाणी, मज़मून, त मज़मून लिखण में हिन साहिब पाण तमामु घणो मोखियो आहे, प्रसिद्धि हासिलु कई आहे। त उन में ई ॿुधाए थो त ईअं त सिंधीअ में घणनि साहिबनि सुठा मज़मून पे लिखिया आहिनि जिन में सुठियूं सलाहूं ऐं सिख्याऊं ॾिनल आहिनि। दिलि ते ख़ासि करे ॿ नाला तरी था अचनि, हिकु परमानंद मेवाराम ऐं ॿियो वाधूमल गंगाराम। उन्हनि ॿिनि में कौड़ोमल चंदनमल जे मज़मूननि में ई फ़र्क़ु आहे त मज़मूननि जी गूनागूनीअ में, मतिलबु उनखे अलॻि अलॻि विषयनि ते खणण में ऐं मज़ाकी लिखणीअ में परमानंद ऐं वाधूमल जा लेख कौड़ोमल जे लेखनि खां सरस आहिनि, माना वधीक आहिनि, गिनतीअ में अंदाज़ में वधीक आहिनि। पर उन्हीअ खोज जे ख़्याल खां, गंभीरता जे ख़्याल खां ऐं हिंदू संस्कृतीअ जे वीचार खां कौड़ोमल जा लेख ऐं मज़मून पंहिंजो मट पाण आहिनि। मतिलबु उन्हनि जी असां भेट करे नथा सघूं, उन्हनि में तमामु घणी प्रसिद्धि आहे ऐं हू ॿिया हुन जे वेझो अची नथा सघनि। दीवान कौड़ोमल ई हो जंहिंखे समाज जे घुरिजुनि जी पूरी ॼाण हुई। हुन सुधारक थी सुधारे जे क्षेत्र में कमु कयो ऐं पंगत जे उणाइनि माना कमियुनि, पंगत माना दुनिया, समाज जे उणाइनि कढण लाइ अमली रिथूं पेश कयूं हुयूं ऐं तजुर्बे में आंदियूं हुयूं। इन्हीअ करे संदसि मज़मूननि में अमल जो जुज़ो ऐं तासीर माना वणनि जेके ज़्यादा आहे। ब्रह्म समाज जो रंग कौड़ोमल ते घणो लॻल हो, पर उहो रंग साधू हीरानंद ऐं दीवान नवलराय ऐं ॿियनि ते बि लॻल हो। पर जंहिं महिल उन्हीअ ज़माने जे सुधारकनि जा लेख हिकु ई वक़्तु नज़र मां था कढिजनि त यकदमि महसूस थो कजे त दीवान कौड़ोमल जे मज़मूननि ऐं लेखनि में का अहिड़ी चीज़ आहे जा ॿियनि हंधि मुश्किल थी नज़र अचे। अॻिते ॿुधाए थो त पोइ उन्हीअ खे गंभीराई चयो या उन्हीअ सां गॾु ॿोली ऐं नसर जी पुख़्तगी जेका उन्हीअ गंभीरता सां बिल्कुलु ठहिकी थी अचे। ईअं आहे त दीवान
कौड़मल जो नसुर समय जे तक़ाज़ा माना घुर्ज जे अनुकूल फिरंदड़ आहे ऐं पछाड़ीअ जे समय में तसनीफ़ुनि में संस्कृत या हिंदीअ मां आयल शब्द ऐं मुहावरा ज़्यादा आहिनि माना वधीक आहिनि। पर उन्हनि मां रुॻो इहो पधिरो थियो थिए त दीवान कौड़मल उन्हनि साहित्यकारनि मां न आहे जेके हिकु हंधि बीही था रहनि, पर उन्हनि मां हो जिन में जीवत जी जुंबश या चुरपुर सदाईं क़ाइमु आहे। दीवान कौड़मल जी गंभीराई ऐं बुर्दबारी होश ऐं हौसले जो हिकु बहितरीनु मिसाल आहे। संदसि अवाइली रचना पको पए हिन जो जेको आहे तमामु जेको आहे क़ीमती मूल्यवान लेख आहे पको पए, जंहिंमें हिन स्त्री जातीअ जे अधिकारनि बाबति हिकु अहिड़ो ग्रंथ लिखियो आहे जो अंग्रेज़ीअ में बर्क ऐं मिल्टन जे विद्वाननि जा नाला आहिनि आज़ाद ख़्यालीअ जे ग्रंथनि जी यादगिरी थो ॾियारे। के लफ़्ज़ ऐं जुमिला हिन किताब पको पए में अहिड़ा आहिनि जिन में हिन ज़माने में कुझु फेरघेर करे सघिबी, पर उहे पाण शाइदी था ॾियनि त दीवान साहब उन्हीअ वक़्तु सिंधी ॿोली या इस्तिलाह खे इस्तक़ामत कान हुई ऐं नसुर बिल्कुलु ढिली अवस्था में हो। सिख्या भरियल लेखनि ऐं मज़मूननि खां सवाइ दीवान कौड़मल ॿिया बि अनेक लेख लिखिया ऐं ग्रंथ रचिया, जीअं त पहाकनि जो संग्रह ऐं ॿारनि जे लाइ चहचिटा ऐं आखाणियूं। उन्हनि जो तफ़सीलवार वर्णन कयो अथई। मतिलबु त सिंधी नसर जे अबे जूं जुमिले तसनीफ़ूं जेके मिर्ज़ा कलीज बेग जे आलीशान साहित्य जे क़द ताईं नथियूं अचनि, या जे उन्हनि में उहो शाव न आहे जो दीवान दयाराम गिदुमल जे लेखनि में पियो बखे, या उहे मिस्टर परमानंद मेवाराम जे जोत जे लेखनि सां साहित्य में नथियूं भरमेजे सघनि, त बि उन्हनि में पंहिंजी ख़ासि वस्फ़ आहे जंहिंखे गंभीरता थो सॾियां, जंहिंजे लिहाज़ खां हू सिंधी नसर में ख़ासि जाइ थियूं वालारनि। मतिलबु ॿियनि लेखकनि बि लिखियूं आहिनि, पर जेके सिंधी नसर जो जेको ही कौड़मल चंदनमल जंहिंखे असां अबो था कयूं, त इहे के ख़ासि सबब आहिनि, जीअं ॿारनि जे लाइ तसनीफ़ूं जोड़णु ऐं जेको हिन पको पए रत्नावली जेके लिखिया आहिनि मज़मून स्त्रीअ जे हक़नि में, उहे जेके आहिनि उहे सिंधी समाज में जाइ वालारनि था ऐं सिंधी स्त्रियूं ऐं जेकी स्त्री जात में जागृति आणण जे लाइ कमाल भरियूं आहिनि। त उहे ॿियनि बि लेखकनि लिखियूं आहिनि, पर हिन ज़ोर करे जागृतीअ सां लिखियूं आहिनि, जंहिं करे असां हिन खे अबो सॾियूं था। दीवान कौड़मल जो दर्शन फ़क़ति हिकु दफ़ो नसीब थियो आहे। हीउ लेखक लिखे थो त मां उन सां हिकु दफ़ो केरु आहे हिन उछल किताब जो जेको लेखक आहे केरु आहे हिन जो लाल सिंह अजवाणी, त उहो लिखे थो त मां कौड़मल सां हिकु दफ़ो मिलियो आहियां जॾहिं संदसि मृत्युअ खां थोरो अॻे सुधार सभा सखर जे सालियाने जलसे जे मौक़े ते हुन जे हथां तक़रीर जे चटाभेटीअ में पहिरियों इनाम मूंखे अता थियो हो। मूंखां संदसि गंभीर ऐं ॼाईअ वारी शिकिल कॾहिं बि न विसरंदी, न का संदसि तक़रीर विसरंदी, जंहिंमें हिकु हिकु लफ़्ज़ ॼण साइमीअ में तोड़ियल हो। साइमीअ में माना ताराज़ीअ में सवादु ऐं सुपक माएदार ऐं वज़न वारो। माएदार माना वैल्यूअ वारो, वज़न वारो मतिलबु जंहिंमें ज़ोर भरियल हुजे। त इहे सभु के सबब आहिनि जंहिं करे असां दीवान कौड़मल चंदनमल खिलनाणीअ खे सिंधी नसर जो, सिंधी गद्य जो, सिंधी प्रोज़ जो अबो करे सॾियूं था, पिता करे सॾियूं था। त इन में असांजो क्वेश्चन ईअं ठहंदो त दीवान कौड़मल खे कहिड़नि सबबनि करे सिंधी नसर जो अबो करे कोठियो वियो आहे, ऐं विच विच में जेके कोटेड सिटूं आहिनि उहे त तव्हांजे किताब में अंडरलाइन कयल हूंदियूं, ऐं उन्हनि खे करे करे उन्हनि जूं व्याख्याऊं ठाहिजो, उन्हनि जा हवाला अची सघनि था, नंढा सुवाल पिणु अची सघनि था त हिन कहिड़ा मज़मून लिखिया आहिनि, कहिड़ा लेख लिखिया आहिनि। बसि एतिरो।